अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम मीर खंजर ख़ान। अॼु पाण इल्मी हुब में पढ़ंदासीं वायरसनि जे बारे में। सो बैक्टीरिया वायरस ऐं फंजी वायरस हिकु सेल वारा जानदार आहिनि। वायरस बनावत में एतिरी त नंढी आहे जो हिन खे खलियो बि नथो चई सघिजे। वायरस एतिरी त नंढी आहे बनावत में जो हिन खे खलियो बि नथो चई सघिजे। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं बैक्टीरिया जी शिकिल। बैक्टीरिया जी जेका शिकिल आहे उहा सुईन जहिड़ा के गोल के वरी स्प्रिंग जहिड़ा थियनि था। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं इंसान ऐं जानवरनि जे आंडे में एस्चेरिचिया कोली बैक्टीरिया रहे थो। इहा बैक्टीरिया जेका एस्चेरिचिया आहे इहा जानवरनि ऐं इंसाननि जे आंडे में रहे थो। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं ॾही ठाहिण में बारीक जानदार माइक्रोब्स बैक्टीरिया मदद कनि था। ॾही ठाहिण में जेका तक़रीबन ठाही वेंदी आहे। उन खां पोइ ज़ुकाम ऐं फ्लो बारीक जानदार वायरस जी थिए थो। वॾे में वॾो उन खां पोइ पाण नेक्स्ट सुवाल पढ़ंदासीं त वॾे में वॾो माइक्रोब फंजी आहे। वॾे में वॾो माइक्रोब फंजी आहे। उन खां पोइ पाण आख़िरी सुवाल पढ़ंदासीं पेसेलियम मां जेको हिकु क़िस्म जो फंगस फंजी आहे उन मां ठहे थो। मतिलबु इन मां पेंसिल ठहे थो। दोस्तों थैंक यू सो मच। अॼु पंहिंजो ही वीडियो पुॼाणी ते पहुतो। दोस्तों तव्हांखे वरी गुज़ारिश आहे जेके दोस्त नवां आहिनि असांजे चैनल ते उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं त असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं लाइक कनि। थैंक यू सो मच। थैंक यू।